हाल तो वरियां सा ये सुटकन में जिंदगी न गुजरिया। खैर तो थी गोली लगो तो वनी मूसा खान असा मिलणो आ तकड़ो इन्हे करे तो वञा मता किथे निकरी न वने। खैर में यार अदावारन जी पुछा क्या सलाह छा की रैस भी पोया पेर कया न लाए छा हिन माल तई नबन के बिना चढ़ाए सके मथा वरी दाऊद मीर के इलाक़े में बंद करे रखियो यार तेरा जे रैस जा ई हाल रहा ना तो असा के भी जेल वञण में देर कोन लगंदी। मां तो पुलिस के हथ दुखियो दींदुस बाकी तू पांजी गाल कर। तू छा तो समझिया तेरा तो मैं पुलिस जे अॻियां वञी बीहंदुसि त मूंखे वठी हलो तुझी दुआ खपे अञा अहिड़ो को सूबेदार ई न जाओ जेको खानू के गिरफ्तार करे सके। खानू हला तो देर पई थे किथे रेस निकरी न वने। ठीक है तेरा वापसी में हाल वाल जरूर ॾिजाए। हाँ हाँ तो सा मिली पो इंदु। रईस जो खैर अचर अज वॾा पेर कया थई पंध पिया करायो रेस इने करे हली आयस जे अदावारन के छडाए वठो आ त अचर मीर सां मिली आयोस अज वरी भी वञा पियो। भला रेस सूबेदार छा तो चवे नथो वञे वरी भी कोशिश कया तो 2-3 रुपया वधीक पासीनो सास ॾिसां त छा तो चए। रेसा दा नबन जो छा थियो अथस को आसरो या ड्रब जमी विंदस। अचर अच बे अचर वकील सां ॻाल्हाए छॾियो आहे हिन हाज़िरी ते 90 रुपयो करे वठंदासीं। रेसा उन खां पहिरियां अदा वॾे जी कोशिश कयो। अदा वॾे जो ॿाहिरि निकिरणु लाज़िम आहे। वॾो जेल में हुजे असां टोप निराड़ ते रखी वतऊं घुमंदा इहो मुनासिब न आहे रेस। घबराई छो तो अचर मां छा लाइ वेठो आहियां हफ़्ते अंदर ॿिन्ही खे ॿाहिरि ॾिसंदे पोइ त बस न पोइ तव्हांजो थोरो थींदो रेस। थोरा यादि रखंदो वञ वक़्तु आयो त इहे थोरा लाहिणा बि अथई अचर। रेस तूं छा थो सम्झी त असां पोइते हटी वेंदासीं। अचर मूंखे पक आहे त तव्हां पोइते हटण वारनि मां न आहियो तॾहिं त मां तव्हां तरफ़ हथ वधायो। रईस वॾा वियो हिकिड़ा वञनि पिया ॿिया अचनि पिया वियो। अदा खैर में आयो मीर जी पुछाई पोइ मिलियो मीर सां। मीर खे त असां गिरफ़्तारी न कयो पोइ मिलंदो कंहिंसां। इते रखीस दाऊद इते रखीस
जीअं मीर वारनि मुंहिंजो डांद गुम कयो हो न, तीअं तूं बि मीर खे गुम करे छॾ। गुम थी वियो मिठल ख़ान, गुम थी वियो। जंहिं मीर रईस मूसा ख़ान वारनि खे हथ अचे न त मुंहिंजो नालो मटाए छॾिजो। पोयां सभु कम पका करे छॾिजां। अदा ख़ामोश कोन बीहंदी। मिठल ख़ान तव्हां छा था सम्झो त मूं कॾहिं को कचो कमु कयो आहे? आई त पुराणो पापी। पोइ बेफ़िक्र थी वञी वेही रहो मिठल ख़ान। मीर खे ज़मीन ॾी वई आसमान खाई वियो, कंहिंखे कुझु ख़बर न पवंदी। ना दाना, असां गरीब माण्हू तव्हां सां कुल्हो कुल्हे में मिलाए नथा हली सघूं। एहसान असां तव्हां सां नाहे पिटाई था। हाणे जे जब्बार वारनि सां तव्हां नथा खाओ त भली न खाओ। पर हू आहिनि ॾाढा मुड़ुस, जी असां जंज में अचूं ऐं हू असांखे तड़े कढनि, अदा तव्हां बि हुननि खे कुझु न करे सघंदव। ऐसा न असां तव्हांखे सॾु ॾियूं था पंहिंजी तरफ़ खां, ऐं जे तव्हां ईंदव त बाबा हू केरु थींदा आहिनि जो तव्हांखे उतां तड़े कढनि। यार असांखे छॾे ॾे, असांजे अचण ऐं न अचण सां तुंहिंजी न्याणीअ जी शादी न रुकबी। ऐसा न न्याणे जी शादी आहे, हाणे को पाड़े में रुठो वेठो हुजे त यार चङो कोन थो लॻे। अलाह भलाई कंदे, तूं असांखे छॾे ॾे। यार ऐसा न चई त पटको लाहे विझाए। बस यार बस, असां कावड़ छॾीसीं। शरीफ़ ओ अबा, अबा तुंहिंजी त कावड़ न आहे न। चाचा तव्हां वॾा पंहिंजो पाण में राज़ी आहियो त असां नंढा केरु सिंध कावड़ करण वारा। मुंहिंजा पापा इहे ऊचायूं वॾायूं पयूं ज़माने में थींदियूं आहिनि। तव्हां ईंदो त यार असांखे तव्हांजो इंतज़ारु रहंदो। अलाह भलाई कंदो अदा, असां अची वेंदासीं। चङो पोइ हाणे मां हलां थो। न न तूं वेठो वेठो अबा वेठो अलाह बात चङो चङो सदाईं चङो पुटु। छा ॻाल्हि आहे चंड्रा, छा थिए थो साकी? ख़ैर त आहे? मैं चंड्रो है न, पोइ ॻाल्हि ई कोन थो ॿुधाए। न अड़े तूं चंड्रो काथे, तूं त सफ़ा चोॾीह जो चंड्री, चोॾीह जो चंड्र। अलाह मां ठरा ॿुधी बराबरि चोॾीह जो चंड्रा। मां बि चवां त मूंखे पाड़े जूं भाॻियूं भीतर छा लाइ हणंदियूं आहिनि। हाणे ॻाल्हि करी थो या ॾियां गोॾनि वारी? न न हिनखे परती कर, छोकी गोॾनि में लॻे गोॾा छिलजी पवनि। ॿुधायां थो, ॿुध अॼु मूं ॾींहं जो चंड निकिरंदे ॾिठो थी मां। चंड? हा इहा तो वारी यारड़ी भूरड़ी दोॾिर। सची ॿुधाए, कूड़ त कोन थो ॻाल्हाईं। कहिड़ियो थी मां यार सां कूड़ ॻाल्हाईंदो? मां पंहिंजे दोॾनि सां ॾिसी आयो आहियां। हले 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 दीदाड़ो कराए किथे। हल हल
ॻाल्हि ते तव्हांजूं बंदूकूं उभिरियूं कुझु सोचियो ई कोन था शादीअ में बाक़ी ॾींहं आहिनि शादीअ खां अॻु में ई हा तव्हां वञी जेल वेही रहो चाचा थोरो कुझु थिए थो त असांजे मथां चढ़िया था अचो अचेव मासी जन्नत त उन खां पुछा कजो त इहो कुतो किथे बीठो अरे कुछ सब्र खां कम वठो हरू भरू कावड़ करे विझंदव पाण खे कंहिं जहोल में सब्र जी भी का हद हूंदी आहे बाबा हद खां वधीक को बि सब्र नाहे करे सघंदो पुछ न खां त कहिड़ा गुल खिलाए आई आहे इन करे त मां हिन खे घर खां ॿाहिरि न कढंदो होश कर होश हिन जो को बि ॾोह नाहे जेकॾहिं घिटी वेंदे आचर ॾिसी बि वरितो आहे न त हिन में कहिड़ी क़यामत अची वई आहे असांजे मथां आसमान फाटो आहे ऐं तूं थी चवे त कहिड़ी क़यामत अची वई